अस्सलाम वालेकुम। लास्ट लेक्चर छाते हुए बाबा मॉडर्न फिजिक्स में हिन में जेके कॉन्सेप्ट आहिनि त पार्टिकल नेचर ऑफ लाइट खे शो करिणो आहे। छो जो पुराणे टाइम में इन खां पहिरियां फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या ॿियनि खां पहिरियां मैक्सवेल साइंसदान नाले उन चयो त लाइट जेकी आहे उहा वेव छा आहे, वेव नेचर थी रखे। उनजो एविडेंस कहिड़ो, सबूत कहिड़ो त वेव नेचर थी रखे। ॿुधायो थोरो क्लासिकल जे बेसिस ते अचूं यानी कि पुराणी ॻाल्हि ते अचूं त एविडेंस यानी सबूत कहिड़ो हो त मैक्सवेल चयो त लाइट जेकी आहे उहा वेव आहे। डिफ्रैक्शन, ॿियो पोलराइजेशन, अञा ॿियो इंटरफियरेंस ऑफ लाइट। इहे सबूत हुया जंहिंसां साबित थियो त जेका लाइट आहे उहा वेव नेचर थी रखे। कहिड़ी थी नेचर रखे? वेव। इहे सबूत हुया। पोइ जॾहिं ईअं न आहे त हू ग़लति आहिनि, लेकिन एक्चुअल में जिन साइंसदाननि लाइट खे वेव जे मुताबिक़ स्टडी कई, उहा स्टडी जे मुताबिक़ हिननि वेव जो कॉन्सेप्ट ॾिनो, वेव नेचर ऑफ लाइट। पर जॾहिं मॉडर्न फिजिक्स जे बेसिस ते ॻाल्हि आई, उन में मैक्स प्लैंक जेका थ्योरी ॾिनी हुई ऑन द बेसिस ऑफ फोटॉन थ्योरी। हा न, फोटॉन छा हूंदो आहे? डिस्क्रीट पैकेट ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। अगेन छा है? डिस्क्रीट पैकेट्स ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशंस। जी इहो फोटॉन हुयो। फोटॉन लफ़्ज़ मां क्लियर आहे त इहो पार्टिकल नेचर थो रखे। कीअं भला? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, फोटॉन, जंहिंजे आख़िर में ON थो अचे, उहो पार्टिकल नेचर खे थो ज़ाहिर करे त ही फोटॉन लाइट जो ज़रड़ो आहे, लाइट जो पार्टिकल आहे। लेकिन एक्चुअल में इन वटि मास कोन्हे, माना रियल में जेके पार्टिकल हूंदा आहिनि उहो न आहे। पार्टिकल वारी नेचर थो रखे, पार्टिकल वारो बिहेवियर अथसि। छा अथसि? पार्टिकल नेचर थो रखे। फिनोमेना आयो यानी प्रोसेस या कैलकुलेशन थी जंहिंसां साबित थो थिए त फोटॉन कहिड़ी नेचर पियो रखे। ऐं इन जा सबूत कहिड़ा पेश कया विया? जीअं वेव नेचर ऑफ लाइट सबूत पेश कया विया। कहिड़ा हुआ वेव नेचर वारा? ॿुधायो पहिरियां। ॿियो डायफ्रैक्शन या डिफ्रैक्शन। क्लियर? ऐं हिन में कहिड़ा सबूत आहिनि? जेकी न्यूटन जी पहिरीं थ्योरी आई हुई, न्यूटन कार्पस्क्यूलर थ्योरी, उहा बि कहिड़ी पई नेचर शो करे? पार्टिकल नेचर ऑफ लाइट। उन खां पोइ कहिड़ो एक्सपेरिमेंट प्रूफ कयो वियो? असांजो छा आहे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट। छा हा न? उन खां पोइ कॉम्पटन इफेक्ट, उन खां पोइ पेयर प्रोडक्शन। इहे सभु छाखे था ज़ाहिर कनि त लाइट कहिड़ी नेचर थी रखे? पार्टिकल नेचर थी रखे। फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इनके डिफाइन कीअं कजे? थोड़ा लाउडली। कहिड़े क़िस्म जा रेस निकिरनि या किरनि? अल्ट्रा वायलेट जा। छो? वधीक न, घटि न? हा, कंहिं बि मेटल सरफेस ते, भला मेटल ई छो? कंडक्टर आहे न। जंहिं वटि फ्री इलेक्ट्रॉन्स जो ख़ज़ानो हूंदो उन्हनि मां ई वठंदासीं न, हा न? ओके, सो कंहिं वटि ख़ज़ानो हूंदो आहे, हा न? अम्मा ॿुधायो। ओके, सो अगेन रोशनी जॾहिं लाइट हर क़िस्म जी, हिन में भली रेड लाइट जेकॾहिं पुट कयूं त छा असांजो अची वेंदो इहो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? हर क़िस्म जी लाइट किराइजे ऐं फोटो इलेक्ट्रिक थी वञे, पॉसिबल अची थी वञे, इलेक्ट्रॉन निकिरणु शुरू करे। छा पॉसिबल आहे? नो। इन जे करे डेफिनेशन सम्झो। वेन लाइट फॉल ऑन मेटल सरफेस, कहिड़े क़िस्म जी लाइट? सूटेबल फ्रीक्वेंसी वारी, मखसूस फ्रीक्वेंसी वारी लाइट किराईंदो
उहा ई असांजे इन मेटल सरफेस मां इलेक्ट्रॉन खे इजेक्ट कराईंदी। इहो एक्सपेरिमेंटली प्रूव थियल आहे। त इन जे करे ज़रूरी न आहे त हर क़िस्म जी लाइट, कहिड़े क़िस्म जी लाइट हुजे, जंहिंजी फ्रीक्वेंसी ग्रेटर हुजे कंहिंखां थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी, या उन जे बराबरि हुजे या उन खां वधीक हुजे। फ्रीक्वेंसी या त ग्रेटर हुजे कंहिंखां थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी। माना हिकु अहिड़ो मखसूस अमाउंट हुजे फ्रीक्वेंसी जो, एनर्जी जो, जंहिंसां इलेक्ट्रॉन निकिरी सघे। जेकॾहिं इन खां घटि हूंदी त पोइ न निकिरंदो। इहो एक्सपेरिमेंटली प्रूफ थियल आहे। व्हाट इज द मीनिंग ऑफ थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी? जी, the minimum frequency required to eject the electron from metal surface, this is known as what? माता का सवाल क्या घटि में घटि एतिरी त हुजे, सफ़ा घटि न। हिते सवाल आहे त घटि में घटि एतिरी हुजे जंहिंसां इलेक्ट्रॉन निकिरी त सघे, ही प्रोसेस थी त सघे। प्रोसेस कॾहिं थींदो आहे? जॾहिं लाइट किरायूं इलेक्ट्रॉन इजेक्ट थिए, लाइट किरायूं इलेक्ट्रॉन इजेक्ट थिए। ॻाल्हायो हा न? पोइ लाइट जॾहिं किराई पई वञे, पुराणे टाइम में चवनि पिया हर क़िस्म जी लाइट किराईंदो त पोइ तव्हांजो इलेक्ट्रॉन निकिरी सघे थो, लेकिन ईअं न हो। ईअं न हो। जॾहिं हुननि मखसूस फ्रीक्वेंसी वारी जॾहिं लाइट कराइणु शुरू कई, तॾहिं पियो इलेक्ट्रॉन निकिरे इजेक्ट थिए। त इन जे करे छा चयो वियो? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे लाइ ज़रूरी आहे उहा मखसूस फ्रीक्वेंसी जो नालो छा रखियो वियो? थ्रेशोल्ड। थ्रेशोल्ड खे कीअं डिफाइन कबो? द मिनिमम फ्रीक्वेंसी required to eject the electron या electrons। ठीक है जी। इलेक्ट्रॉन्स खे इजेक्ट करण जे लाइ उहा छा खपे? फ्रीक्वेंसी जो अमाउंट खपे। हाणे क्वेश्चन आहे, उहो फ्रीक्वेंसी जो अमाउंट छा ते डिपेंड कंदो हूंदो? मटीरियल ते, नेचर ऑफ मटीरियल ते। जहिड़े क़िस्म जो मटीरियल हूंदो, जहिड़े क़िस्म जी उनजी नेचर हूंदी मेटल वारे मटीरियल जी, ओड़े क़िस्म जी उहो फ्रीक्वेंसी, यानी कि उनखे लाइट किराइबी। छो जो हर क़िस्म जो जेको मेटल आहे उनजे मुताबिक़ उनजो वैल्यू आहे फिक्स। सीज़ियम जो अलॻि अलॻि जेके असां वर्क फंक्शन चवंदा आहियूं, उहो अॻिते हली पढ़ूं था। ठीकु आहे। त घटि में घटि सीज़ियम आहे, जेके घटि में घटि एनर्जी खपे, घटि में घटि फ्रीक्वेंसी। ठीकु आहे। उनजी ज़हन में रखो, सीज़ियम हिकिड़ो अहिड़ो एलिमेंट मटीरियल आहे जंहिंजो वर्क फंक्शन, माना जंहिंजी घटि में घटि एनर्जी ॾींदो न, इलेक्ट्रॉन इजेक्ट करे ॾेखारींदो। इहा पॉइंट अथव। ठीकु आहे। ॿिया मटीरियल वरी डिफरेंट सिचुएशन या कंडीशन रखनि था, इन जे करे उन्हनि खे घणी एनर्जी ॾियणी पवंदी आहे, तॾहिं वञी इजेक्ट थींदो आहे। सही आहे। सो इहो तव्हांजो सेंस आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे बेसिस ते। पुराणे टाइम में चवंदा हुआ त लाइट, जॾहिं वेव जो कॉन्सेप्ट हो, लाइट डिपेंड्स ऑन इंटेंसिटी। यानी अञा वर्ड सिंपल कयां, एम्पलीट्यूड। यस, जीअं सेंस कीअं ॾिनो वियो? छो जो वेव आहे न, त जेका लहर जंहिंजो क्रेस्ट वधीक हूंदो उन वटि एनर्जी वधीक हूंदी। ॻाल्हायो। ईअं सोचियो पियो वञे, जंहिं वेव जो क्रेस्ट यानी एम्पलीट्यूड यानी इंटेंसिटी यानी शिद्दत वधीक आहे, उन वटि एनर्जी छा आहे? लेकिन ही लाइट जो वेव आहे। पुराणे टाइम जे हिसाब सां लाइट खे वेव जॾहिं सम्झो पियो वञे, तॾहिं चयो पियो वञे त लाइट डिपेंड्स ऑन वाट? इंटेंसिटी। माना लाइट जी एनर्जी। छो जो लाइट पाण ख़ुदि छा आहे? एनर्जी आहे। त एनर्जी डिपेंड्स ऑन वाट? इंटेंसिटी और एम्पलीट्यूड। जंहिं लाइट जे वेव जो एम्पलीट्यूड वधीक, उन वटि एनर्जी वधीक। ॻाल्हायो। जंहिंजो एम्पलीट्यूड घटि, उनजी एनर्जी घटि। त इन सेंस खे रखे करे साइंसदाननि इहो कॉन्सेप्ट ॾिनो, लेकिन इहो ग़लति ॾिनो वियो। ग़लति आहे। मॉडर्न फिजिक्स हिन खे ग़लति कयो। लाइट वारी एनर्जी
does not depend on intensity but depends on the frequency according to quantum theory. मैक्स प्लैंक जी क्वांटम जेका थ्योरी आहे उन जे मुताबिक़ लाइट जी जेका एनर्जी आहे माना उहा छा ते डिपेंड कंदी आहे, नॉट इंटेंसिटी बट डिपेंड्स ऑन द फ्रीक्वेंसी। छा ते फ्रीक्वेंसी ते डिपेंड कंदी आहे। त इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट अथव। इहो कीअं प्रूफ था कयूं, छो जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट प्रूफ करे ॾिनो त लाइट एक्चुअल में जेकॾहिं वेव रखे हा त पोइ अञा मञूं आहे, लेकिन लाइट इज़ अ पार्टिकल नेचर थी रखे। छा थी रखे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट छा खे एक्सप्लेन कयो? पार्टिकल नेचर ऑफ लाइट। सही आहे बाबू, ॻाल्हायो? ओके, हाणे कीअं हिननि एक्सपेरिमेंट कयो, पहिरियां कुझु टर्म्स जेके आहिनि उहे एक्सप्लेन कयूं, उन खां पोइ ग्राफिकल नॉलेज। तव्हांजो प्रीवियस टेस्टनि में ग्राफिकल नॉलेज आई अथव, क्वेश्चन आया अथव, ग्राफ जे बेसिस ते आया अथव क्वेश्चन, ऐं उन में जेके इक्वेशन्स आहिनि वर्क फंक्शन जी, ठीकु आहे, ऐं थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी ते इन ते इक्वेशन ते क्वेश्चन आया अथव लास्ट टाइम, जेके 2 साल 3 गुज़रिया आहिनि उन में आया अथव। सो इन जे करे कीअं क्वेश्चन था अचनि तव्हांखे मां थोरो हिंट ॾींदुसि, बाक़ी तव्हांजी प्रैक्टिस आहे, यानी कि जॾहिं वरी टेस्ट बि कंदासीं उन में बि मां तव्हांखे MCQs रखंदुसि। सो अगेन कहिड़ा कहिड़ा टर्म्स हींअर पढ़िया? थ्रेशोल्ड। हाणे हिते एक्सप्लेनेशन खोड़ साइंसदाननि जी हुई। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ते पहिरियों एक्सपेरिमेंट कंहिं कयो? हेनरिच हर्ट्ज़। हर्ट्ज़ छाजे लाइ कयो हुयो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? जी ॿुधायो। टू वेरीफाई प्रूफ द वेव नेचर ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। तव्हांखे ख़बर आहे यार, पहिरियों जेको एक्सपेरिमेंट जेको प्रैक्टिकली कयो वियो हो हर्ट्ज़ जे ज़रिए, उहो इन शइ खे प्रूफ करण जे लाइ त जेको लाइट इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे या न आहे, यस, इहो एग्ज़ामाइन करण जे लाइ, वेरीफाई करण जे लाइ, प्रूफ करण जे लाइ त वाकई लाइट इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे या न आहे। इहो कंहिं कयो? हेनरिच हर्ट्ज़। उन खां पोइ वरी एक्सप्लेनेशन आई। ओके, हाणे जेकॾहिं असां थोड़ो सेंस वठूं त मेटल सरफेस ते छा थी किरे? लाइट माना फोटान। फोटान जी एनर्जी जो वैल्यू कंहिंसां फाइंड कबो? हाणे हिननि सोचो फोटान जी एनर्जी जॾहिं मेटल सरफेस ते किरे थी त ॿिनि माना ज़रिए या ॿिनि प्रोसेस जे ज़रिए या ॿिनि फंक्शननि में यूज़ थी सघे थी। ॿिनि में हिकिड़ो मे बी जेको इलेक्ट्रॉन अंदरि वेंदो, यानी फोटान अंदरि वेंदो इलेक्ट्रॉन खे इजेक्ट करण जे लाइ, मे बी सॼो जो सॼो फोटान उन इलेक्ट्रॉन खे कढण में मसरूफ़ थी वञे, एनर्जी बचे ई न जो उहो इलेक्ट्रॉन मूव करे सघे एक्सटर्नली। इहो पॉसिबिलिटी आहे। माना या त एच न्यू सॼी जा सॼी छा खे, यानी कि एनर्जी, छो जो एनर्जी आहे इजेक्ट करण में ख़र्च थी वेंदी, यूज़ थी वेंदी इलेक्ट्रॉन्स खे। मे बी इहो ऑप्शन चांस आहे, हा न? या वरी ईअं बि थी सघे थो, ॿियो चांस आहे त कुझु एनर्जी इजेक्ट करण में ऐं कुझु एनर्जी जेका बचंदी उन सां इलेक्ट्रॉन मूव करणु शुरू कंदो। छा कंदो? 2 ऑप्शन आहिनि। त माना एच न्यू बराबरि थी सघे थी या त जेका एनर्जी ख़र्च थींदी आहे, पहिरियां त इहो ॿुधायो जॾहिं एनर्जी मेटल सरफेस वटां कढण में जेका ख़र्च थींदी उनखे छा चइबो आहे? हीउ हिकिड़ो मेटल जो सरफेस आहे, इन ते रोशनी अची किरे थी, हिन मां निकिरंदी। हाणे मुंहिंजो क्वेश्चन इहो आहे, हिन मां जेका बि एनर्जी पुट कंदासीं छा उन सां निकिरंदी? न, मख़सूस एनर्जी खपे, मख़सूस फ्रीक्वेंसी खपे। सही आहे, उहा घटि में घटि एतिरी त खपे जंहिंसां निकिरी सघे। ॻाल्हायो? ओके, पॉइंट इहा हुआ जेका एनर्जी इलेक्ट्रॉन खे मेटल सरफेस मां रिमूव करण में, इजेक्ट करण में, यानी कि यूज़ थिए, ख़र्च थिए, ज़रूरत पवे, रिक्वायरमेंट में हुजे, त उन एनर्जी जो नालो चइबो आहे वर्क फंक्शन। छा चइबो आहे? सो वर्क फंक्शन छा आहे वरी ॿुधायो? The minimum energy
required to eject the electron. This is known as electrons. This is known as what? Work function. What do you mean by work function? वरी ॿुधायो उहा घटि में घटि एनर्जी जंहिंसां इलेक्ट्रॉन निकिरी सघे पोइ इहो छा ते डिपेंड कंदो एक्चुअली इन खे ॿियो नालो जेकॾहिं वठूं त इहो थ्रेशोल्ड एनर्जी आहे ऐं हूअ फ्रीक्वेंसी आहे थ्रेशोल्ड एनर्जी उहा घटि में घटि एनर्जी जंहिंसां इलेक्ट्रॉन छा थी सघे निकिरी सघे उन जे लाइ छा हूंदो उन जे लाइ इहो सोचियो वियो त फाए सां ज़ाहिर कबो आहे फाए सां त फाए कंहिंजे बराबरि हूंदो बाबा एच न्यू नाथ इहा जेकी न्यू नाथ आहे इहा थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी जी निशानी आहे न्यू नाथ उहा घटि में घटि एनर्जी जंहिंसां इलेक्ट्रॉन छा थी सघे निकिरी सघे इजेक्ट थी सघे उनखे छा चइबो आहे थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी ऐं जंहिं एनर्जी सां निकिरी सघे उनखे छा चइबो थ्रेशोल्ड एनर्जी ऐं वर्क फंक्शन छा चइबो आहे वर्क फंक्शन छा आहे वरी ॿुधायो जंहिं एनर्जी सां इलेक्ट्रॉन पोइ इहो छा ते डिपेंड कंदो आहे साॻी ॻाल्हि मेटल मटीरियल जे हवाले सां नेचर ऑफ मटीरियल ते कंहिं ते यस नेचर ऑफ मटीरियल ते डिपेंड कंदो आहे जहिड़े क़िस्म जो मटीरियल हूंदो ओड़े क़िस्म जी असांखे एनर्जी ॾियणी पवंदी जीअं वरी ॿुधायां लीस्ट में लीस्ट कंहिंजो हूंदो आहे सीज़ियम जो जेकॾहिं जंहिंजी फ्रीक्वेंसी घटि हूंदी उनजी वर्क फंक्शन बि घटि हूंदो इन सेंस में असांखे कॉन्सेप्ट आहे छाजो वर्क फंक्शन जो छाजो ओके हाणे ॿियो चांस कहिड़ो आहे थी सघे थो कुझु एनर्जी बचे उहा काॾे ख़र्च कंदो कुझु आई कुझु हुन मेटल सरफेस मां कढियईंसि अञा कुझु एनर्जी बची इलेक्ट्रॉन चयो मूं वटि अञा आहे कुझु हेॾी सारी ॾिनी अथई मां मूव करणु शुरू थो कयां इन जो मतिलबु आहे त काइनेटिक एनर्जी में छा में माना जेका असांजी एच न्यू वारी एनर्जी आहे उहा ॿिनि क़िस्मनि जे फंक्शन में यूज़ थींदी आहे हिकिड़ो वर्क फंक्शन में ठीकु आहे ऐं ॿियो काइनेटिक एनर्जी में ऐं उहा काइनेटिक एनर्जी असां चई सघूं था त मैक्सिमम में मैक्सिमम वठंदासीं छो जो जेका बि एनर्जी हूंदी उहा उन वटि हूंदी उहा वधि में वधि जेका बचंदसि हू कोशिशि कंदो उन सां मां मूव कयां हा न इन जे करे असां मैक्स लिखंदा आहियूं मैक्स माना मैक्सिमम त काइनेटिक एनर्जी छा हूंदसि उहा वधि में वधि हूंदसि न छो जो सॼी एनर्जी बचियसि हू छा कंदो मूव करणु शुरू कंदो सही आहे हाणे सुवालु आहे त जेको फोटान असां किराईंदासीं मेटल सरफेस ते उन सां कहिड़ा कम थींदा हिकिड़ो कमु कहिड़ो थींदो इजेक्ट थींदो मेटल सरफेस वटां वेसिनिटी वटां ऐं ॿियो कमु थींदो जेकॾहिं थोरी बचे थी त हिन मां कुझु एनर्जी बचंदी त उहो छा कंदो मूव करणु शुरू कंदो त इहो वर्क फंक्शन हूंदो आहे हीअ जेकी फ्रीक्वेंसी आहे इहा जेका गिवन ॾींदासीं जेकॾहिं इहा बराबरि थी वञे थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसीअ जे त पोइ ॿुधायो छा थींदो हिन इक्वेशन सां या छा कॉन्सेप्ट ईंदो मुंहिंजो क्वेश्चन आहे हीअ जेकी फ्रीक्वेंसी आहे जेका गिवन ॾींदासीं जेकॾहिं इहा बराबरि थी वञे कंहिंजे थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसीअ जे त ॿुधायो हिन इक्वेशन सां ऐं जेको ॿियो सेंस आहे हिन जो उहो कहिड़ो थींदो वेरी गुड काइनेटिक एनर्जी ज़ीरो थी वेंदी छा थी वेंदी छो जो जेका बि फ्रीक्वेंसी हूंदी एनर्जी हूंदी उहा सॼी छा में थींदी वर्क फंक्शन में यूज़ थी वेंदी काइनेटिक एनर्जी छा थी वेंदी ज़ीरो त इहो क्वेश्चन थी सघे वेंदो काइनेटिक एनर्जी कॾहिं ज़ीरो थींदी जॾहिं असांजी जेका गिवन फ्रीक्वेंसी हूंदी उहा कंहिंजे बराबरि हुजे थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी जे कंहिंजे पोइ ॾिसो एच न्यू इज़ इक्वल द एच न्यू नॉट हीअ कॾहिं थींदो जॾहिं हीअ सिचुएशन थींदी त गिवन फ्रीक्वेंसी कंहिंजे बराबरि हूंदी थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी जे त पोइ ॿुधायो त जेका फोटान जी एनर्जी आहे उहा कंहिंजे बराबरि फोटान जी सॼी एनर्जी कंहिंजे बराबरि वर्क फंक्शन जे ॾिसो कंहिंजे बराबरि थींदी सॼी वर्क फंक्शन जे त इहो हिकिड़ो सेंस आहे इन में पर जेकॾहिं इन खां वधीक हुआ माना हीअ गिवन फ्रीक्वेंसी वधीक हुआ ऐं थ्रेशोल्ड घटि आहे त पोइ ॿुधायो
दिस फ्रीक्वेंसी इज ग्रेटर देन थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी, पोइ ॿुधायो छा पोइ काइनेटिक एनर्जी हूंदी, काइनेटिक एनर्जी हूंदी। पॉइंट क्लियर थिए थी? ओके, शाबाश। हाणे हिन इक्वेशन खे थोरो माना सेंस में रखिजो त इहो कीअं असांजी यूज़ थींदी। छो आइंस्टाइन जी एक्सप्लेनेशन हिन इक्वेशन ते आहे। आइंस्टाइन चयो हिकिड़े फोटान सां हिकिड़ो इलेक्ट्रॉन निकिरंदो आहे। छा चयो? इहो कहिड़ा लफ़्ज़ आहिनि आइंस्टाइन जा, जंहिंजे वजह सां हिन हिकिड़ी लाइन जे करे, इहो असां त हींअर चऊं था हिकिड़ी लाइन जे करे उन्हनि जी महिनत आहे, लेकिन हिन हिकिड़ी लाइन जे करे, हिकिड़ी स्टेटमेंट जे करे हुनखे नोबेल प्राइज़ मिलियो। कंहिंखे? आइंस्टाइन खे। असांजे लाइ इहा हिकिड़ी ॻाल्हि छा आहे, नॉर्मल आहे, लेकिन हुननि छा कयो आहे, ॾींहुं राति महिनत कई आहे। ठीकु आहे, ओके। बहरहाल इहो सेंस थी वियो तव्हांजो फोटान जे बेसिस ते काइनेटिक एनर्जी, थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी, थ्रेशोल्ड यानी वर्क फंक्शन ऐं फोटान वारी एनर्जी। त इहो हिकिड़ो अथव। हाणे आइंस्टाइन हिते छा चयो भला, हिन खे ईअं लिखी सघूं था एच न्यू इज इक्वल टू एच न्यू नॉट प्लस में काइनेटिक एनर्जी मैक्स। ठीकु आहे, काइनेटिक एनर्जी कीअं फाइंड कबी भला? जेकॾहिं तव्हांखे क्वेश्चन ॾिनो वञे फोटान जी गिवन एनर्जी मिले ऐं वर्क फंक्शन मिले, यानी कि थ्रेशोल्ड एनर्जी मिले, त पोइ ॿुधायो काइनेटिक एनर्जी कीअं फाइंड कंदो? एच न्यू मां माइनस कंदो वर्क फंक्शन खे, यानी कि एच न्यू नॉट खे। ये एच न्यू नॉट प्लस तो करे होॾे वञी, माना हिन मां माइनस कंदो न, सही आहे। त पोइ ॾिसो काइनेटिक एनर्जी मैक्स इज इक्वल टू द एच न्यू माइनस में एच न्यू नॉट। एच कॉमन कढूं त बाक़ी छा बचंदो? न्यू माइनस न्यू नॉट, सही आहे। त इहा काइनेटिक एनर्जी जो फार्मूलो आहे जेकॾहिं फाइंड करिणो आहे। क्वेश्चन हिन ते थींदा अथव, ॿुधी छॾियो, क्वेश्चन हिन ते थींदा आहिनि त जेकॾहिं तव्हांखे गिवन वैल्यू हुजे फोटान जो ऐं वर्क फंक्शन हुजे त पोइ तव्हां काइनेटिक एनर्जी कीअं फाइंड कंदो? उन गिवन वैल्यू ऑफ फोटान मां वर्क फंक्शन वारी एनर्जी जो वैल्यू छा कंदो? माइनस करे छॾींदो, त बाक़ी कंहिंजो बचंदो? काइनेटिक एनर्जी जो। वर्क फंक्शन फाइंड करिणो हुजे त डिवाइड छो कंदासीं? साॻी इक्वेशन आहे न, वर्क फंक्शन खे फाइंड करण जे लाइ एच न्यू मां माइनस कंदासीं काइनेटिक एनर्जी खे, बस फोटान मां काइनेटिक एनर्जी जो वैल्यू कढी छॾियो, बाक़ी छा बचंदो? वर्क फंक्शन न, सवेल जो चयो। जीअं ॾिसो ही कढी छॾियव न, छो कढियव? छो थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी जे बराबरि फ्रीक्वेंसी हीअ ज़ीरो थी वई, ज़ीरो थी वई, त बाक़ी कंहिंजे बराबरि बचो? फोटान जी एनर्जी वर्क फंक्शन जे। त काइनेटिक एनर्जी फाइंड करण जे लाइ ऐं वर्क फंक्शन फाइंड करण जे लाइ ही कॉन्सेप्ट अथव। वरी ॿुधी छॾियो, ज़हन में रखो ॻाल्हि, सफ़ा आसान आहे। हीअ हिकिड़ी इक्वेशन आहे, हिकिड़ी इक्वेशन आहे, हिन मां टई वैल्यू पुछा वेंदा आहिनि। समटाइम फोटान जी वैल्यू पुछो वेंदो आहे, जॾहिं ॿिन्ही खे एड कबो त कंहिंजो वैल्यू मिली वेंदो? फोटान एनर्जी जो। ठीकु आहे, इहा पॉइंट अथव। वर्क फंक्शन जो फाइंड कंदो त काइनेटिक एनर्जी फाइंड कंदो त, ऐं जेकॾहिं मां तव्हां खां पुछां हिते वेवलेंथ जे रेफरेंस में काइनेटिक एनर्जी खपे त पोइ कीअं कंदुसि? मां हिन खे ई हिते रखां थो, काइनेटिक एनर्जी मैक्स इज इक्वल टू द एच कॉमन में हुयो न्यू माइनस न्यू नॉट। ॿुधायो वेवलेंथ जे रेफरेंस सां छा थी वेंदो? फ्रीक्वेंसी जो वैल्यू पहिरियां पढ़ाया हुआ, सी अपान वेवलेंथ, यानी कि एच अपान अहिड़े तरीक़े सां तव्हांखे ख़बर हुई, हा न? त फ्रीक्वेंसी जो वैल्यू हुयो, त हाणे जेकॾहिं मां हिते लिखां फ्रीक्वेंसी जी जॻह ते एच सी ओवर लेमडा थी वेंदो न। सो अचो हाणे हिन ते ध्यानु कयो, हिन में आहे त जेको इलेक्ट्रॉन्स आहिनि, मां तव्हांखां इहो थो पुछां, जेकॾहिं नंबर ऑफ फोटान्स वधीक हुजनि त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स छा थींदा? यस, माना डायरेक्ट रिलेशन हूंदो आहे। इन जो रीज़न ॿुधायो, छा सेंस आहे हिन में? माना हिकिड़े फोटान सां हिकिड़ो इलेक्ट्रॉन त पोइ 10 फोटान सां 10 इलेक्ट्रॉन थींदा न। छो विसरी वियव छा? ॻाल्हायो क्लियर? हाणे त सवाल आहे, जेकॾहिं मां
जेकॾहिं मां फोटान जे बेसिस ते एनर्जी वधायां थो त इलेक्ट्रॉन न, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन नथो चवां, इलेक्ट्रॉन जी एनर्जी बि वधंदी या न? नो। नंबर ऑफ फोटान जे इंक्रीज थियण सां ज़रूरी न आहे त इंक्रीज थिए एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, बिकॉज नंबर ऑफ फोटान जो मतिलबु छा आहे त तव्हां हुनजी इंटेंसिटी था वधायो न, छा था वधायो? हा, लेकिन ज़रूरी न आहे त हर इलेक्ट्रॉन जे बेसिस ते, छो मटीरियल डिपेंड कंदो आहे न, माना नेचर ऑफ मटीरियल ते डिपेंड थींदो आहे न। हर इलेक्ट्रॉन पंहिंजे पंहिंजे हिसाब सां एनर्जी रखंदो हूंदो, उन पंहिंजे हिसाब सां एनर्जी खणंदो, त पोइ हर कंहिंजी एनर्जी छा हूंदी? छा एनर्जी उन ते डिपेंड कंदी छा? न। त इहा हिकिड़ी पॉइंट आहे, या लिखियलु बि आहे, वरी ॿुधाईंदो थो हलां। हिते लिखियलु आहे त इंक्रीज़िंग द इंटेंसिटी ऑफ सोर्स ऑफ लाइट इंक्रीज द नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स। व्हाट यू मीन बाय फोटो इलेक्ट्रॉन्स? जेके लाइट जे करे इलेक्ट्रॉन मेटल सरफेस मां निकिरनि उन जो नालो फोटो इलेक्ट्रॉन्स। क्लियर? अच्छा, हाणे इलेक्ट्रॉन्स जॾहिं निकिरी ईंदा फ्री थी वेंदा, छा थी वेंदा? इलेक्ट्रॉन्स जे फ्री थियण सां, मोशन थियण सां छा मिलंदो आहे? इलेक्ट्रिक करंट। छा मिलंदो? पोइ हिते जेको करंट हूंदो उहो इलेक्ट्रिक करंट चऊं या फोटो करंट चऊं? यस, लाइट जे करे जेके इलेक्ट्रॉन निकिरनि मोशन में अचनि उन करंट जो नालो छा आहे? फोटो करंट। छा आहे? इहे पॉइंटूं अथव, नोट कंदा हलिजो। ओके, हिन में लिखियलु आहे जेकॾहिं तव्हां इंटेंसिटी वधायो था। व्हाट यू मीन बाय इंटेंसिटी? पावर पर यूनिट एरिया। ज़हन में रखिजो, इंटेंसिटी माना पावर आहे। छा आहे? पावर ई आहे। जेकॾहिं कंहिं बल्ब जो लाइट जे हिसाब सां पावर वधाईंदो, माना हुनजी इंटेंसिटी था वधायो। जेकॾहिं मां तव्हां खां पुछां हिकिड़ो बल्ब हुजे 100 वाट जो, ॿियो हुजे 500 वाट जो, ॿुधायो कंहिंजी इंटेंसिटी वधीक? हाणे सुवाल आहे, जेकॾहिं 500 वाट वारो इलेक्ट्रॉन्स जा वधीक इजेक्ट कंदो या 100 वारो? हा न, लेकिन ज़रूरी आहे त उहो जेको बल्ब हुजे उनजी फ्रीक्वेंसी थ्रेशोल्ड खां घटि या त उन खां वधीक हुजे, या त एतिरी त हुजेसि जो। यस, पॉइंट क्लियर थिए थी? ओके, शाबाश। हिन में लिखियलु आहे फॉर ईच सबस्टेंस देयर इज अ सर्टेन फ्रीक्वेंसी कॉल्ड व्हाट? थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी। क्लियर आहे? थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी छा थो चवे? जेकॾहिं इन खां घटि हूंदी त छा थींदो? इफेक्ट कोन थींदो, डज़ नॉट अकर। क्लियर? ओके, चलो साईं, अॻिते जेके मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाइण पियो चाहियां उहे हेॾे ॾिसो छा आहे। क्लासिकल थ्योरी थी चवे देयर शुड बी नो थ्रेशोल्ड फ्रीक्वेंसी बिकॉज एट अ गिवन टाइम electrons might absorb enough energy from the incident light to escape from the metal surface at any applied frequency। छो हिकिड़े इलेक्ट्रॉन खे थोरी बि एनर्जी फोटान जी निकिरण जे लाइ खपे बसि। ज़रूरी न आहे त सॼी एनर्जी फोटान एब्ज़ॉर्ब करे उन खां पोइ निकिरे। कंहिं चयो इहो? क्लासिकल वारनि। इन करे हुननि चयो त कहिड़ी बि फ्रीक्वेंसी ते छा थो थी सघे? इलेक्ट्रॉन इजेक्ट थी सघे थो। छा इहो सही आहे? नो। ठीकु आहे, ओके। अॻिते the velocity of photoelectrons should depends upon the amplitude or amplitude of the wave incident on the metal and therefore upon the intensity rather than frequency। हाणे सवाल आहे छा जेको इलेक्ट्रॉन निकिरंदो फोटो इलेक्ट्रॉन उनजी वेलासिटी इंटेंसिटी ते डिपेंड कंदी, यानी एम्पलीट्यूड ते? छा ते डिपेंड कंदी? फ्रीक्वेंसीअ ते। इहो प्रूफ थियल आहे। हाणे अचो त इन ग्राफ जो एक्सपेरिमेंट इहो प्रूफ थो करे। इहे ॿई ॻाल्हियूं जेके ॿुधायूं वयूं आहिनि इहे ग्राफिकली प्रूफ थियल आहिनि। माना ग्राफ एक्चुअल में मतिलबु आहे त एक्सपेरिमेंट कयो वियो आहे। छा कयो वियो आहे? क्लियर? हाणे ॾिसो त इहो कीअं थो थिए ऐं हिन जी इक्वेशन कंहिंसां आहे। अच्छा, हीअ वठो, जेकॾहिं किताब जी ज़रूरत पवंदी त मां वठां थो। हाणे ग्राफ कंहिंजे विच में हूंदो? छो जो ॿ लाइनूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी एक्स एक्सिस ते हॉरिजॉन्टल बि वाई एक्सिस ते वर्टिकल। ॿुधायो त कंहिंजे विच में ग्राफ हूंदो? वोल्टेज एंड करंट जे विच में। वरी ॿुधायो ग्राफ कंहिंजे विच में हूंदो? क्लियर? हाणे
मां डायरेक्ट मिड़ई इते ॿुधायां थो त ही मेटल सरफेस आहे, हिन ते तव्हां छा फॉल कराईंदो? लाइट, एच न्यू फोटॉन। सही आहे बाबा? थोरो हाणे सम्झिजो। जीअं ई असां हिन ते किराईसीं, छा पहिरियों ई वोल्टेज ॾिनोसीं या लाइट ॾिनीसीं? सही आहे, लाइट जे सां इलेक्ट्रॉन मोशन में आयो, माना करंट मिलंदो या न? माना असांखे एक्सटर्नल वोल्टेज अप्लाई करण जी ज़रूरत न आहे इन करंट जे लाइ। इहो फोटो करंट आहे। इहो छा आहे? पोइ जीअं लाइट किराईंदासीं त करंट हिते त ज़ीरो हूंदो, हिते छा हूंदो? लेकिन करंट ज़ीरो न हूंदो, छो जो लाइट जे करे त करंट मिलियो हूंदो। इन जे करे असां हितां ग्राफ ईअं शो कंदासीं, माना करंट आहे। छा आहे? छो करंट आहे? इहो करंट कहिड़ो आहे? फोटो करंट आहे। इन जे लाइ असांखे एक्स्ट्रा वोल्टेज अप्लाई न करिणो पियो आहे, इहो फोटो करंट आहे। इन जे करे ग्राफ में तव्हां ॾिसंदो न त ग्राफ में करंट हितां शुरू न थींदो, माना ग्राफ हितां शो न थींदव हीअं। नो, दिस इज रॉन्ग, इहो ग़लति आहे। ग्राफ हमेशह तव्हां ॾिसंदो न हितां शुरू थींदो। मिसाल ॻाल्हि, हितां रिज़ल्ट थिए थी त हेॾे थींदी, या हितां शुरू थींदो अहिड़े तरीक़े सां हीअं, या हितां थींदो, माना लेकिन उन ओरिजिन माना ज़ीरो वारी पॉइंट खां ग्राफ शुरू न थींदो, या पॉइंट अथव जेकॾहिं उतां थींदो, माना करंट छा हूंदो? पोइ ज़ीरो हूंदो। क्लियर? त इहा पॉइंट आहे। हाणे सवाल आहे, जॾहिं करंट जे बेसिस ते असां फोटो करंट वठूं था हितां खां, हिते करंट कुझु आहे, छा हिते वोल्टेज छा हूंदो? ज़ीरो। वोल्टेज छा हूंदो? हाणे मुंहिंजो क्वेश्चन आहे, असां हिन एक्सपेरिमेंट जो मक़सदु छा था ॾिसूं? ॾिसिजो थोरो, जेको इलेक्ट्रॉन निकिरे थो उनजी एनर्जी कीअं ख़बर पए? छो जो एनर्जी उनजी फाइंड करणी आहे। जेको इलेक्ट्रॉन मेटल सरफेस मां निकितो उनजी एनर्जी कीअं फाइंड कजे? हाणे मिसाल ॻाल्हि, मां तव्हांजे बाल उछलायां थो, तव्हांखे ख़बर न आहे उन बाल वटि केतिरी एनर्जी आहे, लेकिन तव्हां ज़रूरु ओतिरी एनर्जी आणाईंदो, लॻाईंदो जंहिंसां उहो स्टॉप थी सघे। ॻाल्हायो? हूअं त ख़बर कोन्हे असांखे, कहिड़ी ख़बर त बाल में केतिरी एनर्जी आहे, असां कैच करे, लेकिन असांजो मक़सदु छा हूंदो त उहो बाल मूं वटि कैच थी वञे, स्टॉप थी वञे। ॻाल्हायो? हाणे इलेक्ट्रॉन वटि एनर्जी केतिरी आहे उनखे स्टॉप करे ॾिसणो पवंदो। छा करिणो पवंदो? छा करे ॾिसणो पवंदो? स्टॉप। पोइ तव्हांखे ख़बर आहे त इलेक्ट्रॉन खे रोकण जे लाइ कहिड़ी फौज माना उते यानी कि आणिबी? पोटेंशियल आणिबो। छा आणिबो? पोटेंशियल, जेको वोल्टेज अप्लाई करे उनखे रोकण जी, इलेक्ट्रॉन खे रोकण जे लाइ कहिड़ी मशीनरी इस्तेमालु कबी? पोटेंशियल वोल्टेज। हा न, कहिड़ी फौज आणिबी? वोल्टेज वारी। ॻाल्हायो? हाणे पोइ जेको इलेक्ट्रॉन निकिरंदो उनखे स्टॉप करे था ॾिसूं, ऐं स्टॉप करण जे लाइ ऑपोज़िट में वोल्टेज लॻाइबो या साॻे डायरेक्शन में? हल बसि भला ऑपोज़िट में, माना ऑपोज़िट में माना उनजो नालो आहे निगेटिव पोटेंशियल। छा? द स्टॉपिंग पोटेंशियल। उनजो नालो छा पइजी वियो? स्टॉपिंग पोटेंशियल। त पोइ हीउ जेको पोटेंशियल हूंदो उहो छा हूंदो? स्टॉपिंग पोटेंशियल हूंदो। पॉजिटिव बि थी सघे थो, उहो डिपेंड थो करे त मोशन इलेक्ट्रॉन जो कहिड़ो आहे। ठीकु आहे? त हाणे ॿुधायो स्टॉपिंग पोटेंशियल छा आहे? कहिड़ो पोटेंशियल? नेगेटिव वोल्टेज आहे, जंहिंसां इलेक्ट्रॉन छा थी सघनि? स्टॉप। सही आहे? या ऑपोज़िट चओसि, ऑपोज़िट वोल्टेज जंहिंसां इलेक्ट्रॉन रेस्ट में अची वञे। छो था इहो स्टॉप करणु चाहियूं? काइनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन फाइंड करण जे लाइ। सही आहे? त हिन जी स्टॉपिंग पोटेंशियल इन जे करे इस्तेमालु कबो आहे त काइनेटिक एनर्जी छा कयूं? फाइंड कयूं। सही आहे? हाणे ॾिसो हिते छा थो थिए, मां छा थो कयां? पुराणे ज़माने वारा छा चवंदा हुआ त इंटेंसिटीअ ते केरु डिपेंड कंदो आहे? माना लाइट जी एनर्जी जेकी वेव जे बेसिस ते आहे, इंटेंसिटी डिपेंड कंदी आहे। छा ते डिपेंड कंदी आहे? मां छा थो कयां? इंटेंसिटी डिफरेंट थो खणा। छा थो खणा? माना इंटेंसिटी डिफरेंट माना बल्ब अलॻि अलॻि वाट जा, माना पावर अलॻि अलॻि, हिकिड़ो 100 वाट जो, 200 वाट जो, 500 वाट जो। ॻाल्हायो? सपोज़ बल्ब जेको आहे असां नंबर 1 खयो आहे, उनजो आहे 100 वाट। सपोज़ 100 वाट वारे बल्ब 100 इलेक्ट्रॉन रिमूव कया। घणा कया?
100 इलेक्ट्रॉन रिमूव करे उहो करंट ॾिनई, करंट छो थियो ओ हेसि ताईं, ठीकु आहे। इलेक्ट्रॉन 100 वाट वारे बल्ब सां 100 इलेक्ट्रॉन निकिता, छा हाणे करंट वधंदो अॻिते? नो, छो? छो जो 100 सां 100 निकिरणा हाणे वधीक कोन था निकिरी सघनि, छो जो 100 वाट बल्ब जो आहे, माना 100 जो बल्ब आहे वाट वारो, इन करे नंबर ऑफ फोटॉन सपोज 100 आहिनि, छा आहिनि? इन करे हाणे 100 खां वधीक वञनि त कीअं जेका सो इलेक्ट्रॉन ॿिया वधीक निकिरंदा, इन करे करंट छा थींदो हाणे कांस्टेंट सेचुरेट। हाणे ॿुधायो इंटेंसिटी वधायूं था, हाणे था वठूं 200 वाट, हाणे ॿुधायो करंट वधंदो या साॻियो हूंदो? ॻाल्हायो, वधंदो। करंट वधियो, लेकिन छा कुछ टाइम खां पोइ करंट वधियो या साॻियो रहियो, वरी कांस्टेंट थींदो, ठीकु आहे। हाणे टियों बल्ब था लॻायूं 500 वाट वारो, हाणे ॿुधायो करंट वधंदो या न? पहिरियां वधंदो, माना नंबर ऑफ फोटॉन वधिया त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बि वधंदा, पोइ वधी 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 ओ हेसि ताईं आयो, यानी I3 ताईं पहुतो, सही आहे। हाणे क्वेश्चन इहो आहे, टिनी अलॻि अलॻि बल्बनि सां इलेक्ट्रॉन इजेक्ट कराया विया आहिनि अलॻि अलॻि। असांजो हिन एक्सपेरिमेंट जो मक़सदु आहे त जेकॾहिं इंटेंसिटी अलॻि अलॻि आहे त हर इलेक्ट्रॉन वटि एनर्जी बि अलॻि अलॻि हुजणु घुरिजे। उनखे चेक करण जे लाइ असां हिनखे निगेटिव पोटेंशियल लॻाईंदासीं। छा लॻाईंदासीं? निगेटिव पोटेंशियल। छाजे लाइ था लॻायूं? स्टॉप करण जे लाइ जेके इलेक्ट्रॉन निकिता आहिनि अलॻि अलॻि बल्ब सां, अलॻि अलॻि इंटेंसिटीअ सां। जेकॾहिं ॿुधिजो, जेकॾहिं इंटेंसिटी नंबर 1 वारो इलेक्ट्रॉन जेको निकितो आहे बल्ब जे बेसिस ते, जेकॾहिं उन वटि एनर्जी अलॻि ख़र्च थी रोकण जे लाइ, नंबर 2 वारे वटि एनर्जी अलॻि ख़र्च थींदी, नंबर 3 वारे वटि स्टॉप करण जे लाइ एनर्जी अलॻि थींदी, त पोइ चवंदासीं त इंटेंसिटीअ ते एनर्जी डिपेंड करे थी, छो जो अलॻि अलॻि। पर जेकॾहिं हाणे सोचियो वियो, यानी कि ऑपोजिट में उन इलेक्ट्रॉन खे इंटेंसिटी नंबर 1 वारे खे जेको 100 वाट ते आहे उनखे रोकण जी कोशिशि कई वई, रोकियो वियो ऐं उनखे ग्राफ जे बेसिस ते रिज़ल्ट पुट कई वई ऐं हिते अची स्टॉप थियो। माना हाणे ॿुधायो हिन लाइन ते करंट छा हूंदो? 0, यानी कि इलेक्ट्रॉन रेस्ट में अची वियो। छा में अची वियो? हाणे सवाल आहे, हिनखे स्टॉप करण जे लाइ सपोज -10 वोल्टेज अप्लाई कयो वियो। घणो कयो वियो? हाणे सोचनि, इंटेंसिटी नंबर 1 वारो जेकॾहिं 10 वोल्टेज ते स्टॉप थियो आहे त लास्ट में इंटेंसिटी नंबर 2 ते 20 लॻंदो। छो इंटेंसिटी जो डबल कई थी त, छो जेकॾहिं एनर्जी इंटेंसिटी ते डिपेंड करे थी त पोइ ईअं थियणु घुरिजे। त माना 200 वाट वारे वटि 20 एनर्जी खपे, यानी 20 वोल्टेज अप्लाई कयूं। पोइ जॾहिं हिननि सेकंड इंटेंसिटी वारो माना जेको आहे इलेक्ट्रॉन खे स्टॉप करण जी कोशिशि कई त उहो बि -10 ते बीहो, उहो बि छा ते बीहो? हाणे ॿुधायो हिन मां छा थो मिले? जेकॾहिं इंटेंसिटी वधीक आहे त वोल्टेज बि स्टॉप करण जे लाइ वधीक लॻणु घुरिजे, हा, लेकिन नथो लॻे। उहो बि इलेक्ट्रॉन जेको इंटेंसिटी नंबर 2 वारो आहे उहो बि छा ते स्टॉप थी वियो? माना साॻई वोल्टेज ते। इन जो मतिलबु आहे त स्टॉप करण जे लाइ जेको वोल्टेज अप्लाई कयो आहे, यानी एनर्जी आहे, उहा अलॻि अलॻि न आहे। माना इंटेंसिटी भली अलॻि हुजे पर एनर्जी साॻीअ ते उहो छा थो थी वञे? बीह थो वञे। वरी 3 नंबर वारे इंटेंसिटी वारे इलेक्ट्रॉन खे बि जॾहिं -10 लॻायो वियो त उहो बि छा थी वियो? स्टॉप थी वियो। छा थी वियो? इन मां कंक्लूजन छा थो मिले? जेकॾहिं लाइट एनर्जी डिपेंड करे हा इंटेंसिटीअ ते त पोइ छा थिए? हा, कंक्लूजन इहो निकितो त जेकॾहिं इंटेंसिटी अलॻि अलॻि हुजे, हा, यानी अलॻि अलॻि आहे ऐं एनर्जी जेकॾहिं इन ते डिपेंड करे, हा, त पोइ जेको वोल्टेज अप्लाई कयूं हा पोइ उहो अलॻि अलॻि अचे, हा, ऐं अलॻि अलॻि जेकॾहिं अचे हा त पोइ सम्झूं हा त एनर्जी डिपेंड करे थी छा ते? लेकिन छा एक्सपेरिमेंट मां रिज़ल्ट मिली त डिपेंड नथी करे। जेकॾहिं डिपेंड करे हा त पोइ अलॻि अलॻि वैल्यू हुजे हा, लेकिन साॻई वोल्टेज ते सभु इलेक्ट्रॉन बीह था वञनि। इन जो मतिलबु आहे त इंटेंसिटी अलॻि अलॻि ते डिपेंड एनर्जी नथी करे। पॉइंट क्लियर थिए थी? हाणे इन जो ई ऑपोजिट ग्राफ आहे, ॾिसो कीअं मां इते छा सेम रखियो वियो हो ऐं छा डिफरेंट आहे? करंट सेम कीअं मां? इंटेंसिटी अलॻि, करंट अलॻि। हिकिड़े जो करंट हेसि ताईं आहे, ॿिए जो करंट हेसि ताईं आहे, टे जो करंट हेसि ताईं आहे। इंटेंसिटी अलॻि, नंबर ऑफ फोटॉन अलॻि, माना करंट अलॻि।
कहिड़ी शइ ते डिफरेंट आहे? इंटेंसिटी। छा डिफरेंट आहे? छा सेम आहे? फ्रीक्वेंसी। फ्रीक्वेंसी कांस्टेंट में मतलब छा है जी? फ्रीक्वेंसी कांस्टेंट में मतलब छा है? लाइट वही आहे, इहो मतलब ना है तो मां क्लास छॾींदुसि, ठीक आहे? जेको आहे टॉपिक पूरो करणो आहे। ओके, सो अगेन फ्रीक्वेंसी कांस्टेंट में मतलब छा है? कलर साॻियो आहे। छा? कलर सेम आहे। सभई बल्ब साॻे कलर जा आहिनि, रुगो इंटेंसिटी अलॻि अलॻि आहे। ठीकु आहे? माना जेकॾहिं ही हिते ब्लू जो आहे, ठीकु आहे, जेकॾहिं ब्लू कलर जो आहे त ही 100 वाट बल्ब ब्लू कलर जो आहे, 200 वाट बि ब्लू जो ई आहे ऐं 500 वाट ब्लू जो ई आहे। कलर साॻियो आहे, माना फ्रीक्वेंसी साॻी आहे, लेकिन इंटेंसिटी छा आहे? चेंज आहे। हाणे इंटेंसिटी साॻी रखंदासीं, माना बल्ब जो जेको पावर आहे उहो साॻियो रखंदासीं, कलर चेंज कंदासीं, माना फ्रीक्वेंसी अलॻि रखंदासीं। ॾिसूं त वाक़ई छा थो थिए। ग्राफ साॻियो, वोल्टेज ऐं करंट जे विच में। हिते कहिड़ी शइ हिन ग्राफ में सेम आहे? इंटेंसिटी। लेकिन कहिड़ी शइ डिफरेंट आहे? हा, कलर। फ्रीक्वेंसी माना कलर, इंटेंसिटी सेम, कलर यानी फ्रीक्वेंसी छा? डिफरेंट। हाणे ॿुधायो, सपोज हिकिड़ो बल्ब खयोंसीं असां 100 वाट वारो, त पोइ ॿियो बल्ब छा जो खणो पवंदो? टियों बल्ब। लेकिन सभिनी जो कलर छा? यस। त हिते आहे सेम, लेकिन फ्रीक्वेंसी छा थींदी? फ्रीक्वेंसी नंबर 1। फ्रीक्वेंसी नंबर। हाणे ॿुधायो, जेको उहो सपोज बल्ब हो ब्लू, छा जो हो? कलर ब्लू। ब्लू वारे कलर सां जेको इलेक्ट्रॉन निकितो उनखे स्टॉप था करणु चाहियूं, ठीकु आहे? हाणे स्टॉप कयोसीं, सपोज उहो बीठो -5 ते। छा ते बीठो? -5 वोल्टेज ते बीहो, माना हिन जो मतिलबु आहे त हिन जी एनर्जी मालूम थी वई, है न? हाणे छा कनि, इंटेंसिटी साॻी, लेकिन फ्रीक्वेंसी नंबर 2 वारो बल्ब, माना हींअर ग्रीन खयो हूंदनि, सपोज छा खयो हूंदनि? ग्रीन। ग्रीन वारे इलेक्ट्रॉन खे रोकण जे लाइ हिननि चयो त -5 ते ई मथां बीह वञे, लेकिन ॾिठो हुयो त -5 ते न, सपोज -10 ते बीहो। फ्रीक्वेंसी अलॻि, माना हुनखे रोकण जे लाइ वोल्टेज अलॻि, माना एनर्जी अलॻि। माना फ्रीक्वेंसी जेकॾहिं डिफरेंट आहे त पोइ एनर्जी बि छा थी छो थिए? डिफरेंट आहे। माना असांजे इलेक्ट्रॉन जी एनर्जी छा ते डिपेंड थी करे? फ्रीक्वेंसीअ ते। छो फ्रीक्वेंसी अलॻि अलॻि ते उहो इलेक्ट्रॉन छा थो थी वञे? स्टॉप थो थी वञे। छा थो थी वञे? स्टॉप थो थिए। सो वरी 3 नंबर वारे फ्रीक्वेंसी खे जॾहिं माना इलेक्ट्रॉन खे स्टॉप कयो वियो त उनजी बि अलॻि वैल्यू आयो, सपोज -15। इन मां कंक्लूजन छा निकितो? ॿुधायो, हिन ग्राफ मां कंक्लूजन छा निकितो हो त डिफरेंट फ्रीक्वेंसी आहे, सॉरी डिफरेंट इंटेंसिटी आहे, सेम फ्रीक्वेंसी आहे, त हिते छा सेंस आहे त एनर्जी साॻी आहे हर इलेक्ट्रॉन जी, भली 100 वाट वारो हुजे, 200 वारो हुजे या 500 वारो हुजे, सभई साॻी इन वोल्टेज सां छा पिया थी वञनि? स्टॉप। हिते ॿुधायो इंटेंसिटी त सभिनी जी छा आहे? सेम आहे। ॿुधायो त फ़र्क़ु कंहिं में आहे? फ्रीक्वेंसी में। पोइ जेको ब्लू वारो कलर हो, यानी कि बल्ब हो, उन सां साॻे ई वोल्टेज सां बि पियो वञे, जेको यानी कि ग्रीन वारो या ॿियो जेको, या अलॻि अलॻि सां। इन जो मतिलबु आहे त इलेक्ट्रॉन जी एनर्जी छा ते डिपेंड करे? इंटेंसिटी त साॻी रखीसीं न, छा ते डिपेंड करे? फ्रीक्वेंसी ते। अलॻि त फ्रीक्वेंसी, अलॻि त एनर्जी, हा न? एग्ज़ैक्टली ॻाल्हि आहे। सो इहो सेंस हो ग्राफ जो। ॿियो ग्राफ कंहिंजे विच में? फ्रीक्वेंसी ऐं काइनेटिक एनर्जी जे विच में। केरु ॿुधाईंदो? फ्रीक्वेंसी इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल काइनेटिक एनर्जी। बिल्कुलु सही आहे। ॾिसो, जेतिरी फ्रीक्वेंसी हुअसि ओतिरो असां स्टॉपिंग पोटेंशियल पिया लॻायूं ऐं ओतिरी हुनजी काइनेटिक एनर्जी वधे पई या काउंट पई थिए। त काइनेटिक एनर्जी जो वैल्यू ॿुधायो छा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल हूंदो आहे कंहिंसां? फ्रीक्वेंसी सां। काइनेटिक एनर्जी जो वैल्यू छा सां हूंदो आहे? डायरेक्ट प्रोपोर्शनल फ्रीक्वेंसी सां। त पोइ ग्राफ छा ईंदो? स्ट्रेट लाइन में। छा में?
लेकिन तव्हां ॾिसंदो ही हितां खां स्टार्ट नाहे थियल, तव्हांजो ग्राफ हितां स्टार्ट थियल हूंदो, उहो हितां ओरिजिन तां कोन हूंदो। ॿुधायो रीज़न, ॿुधायो छो? हाँ नो, फ्रीक्वेंसी हेॾे जेकी आहे उहा थ्रेशोल्ड खां घटि आहे। छा? जेकॾहिं फ्रीक्वेंसी थ्रेशोल्ड खां छा हूंदी? घटि हूंदी। छा हूंदी? घटि हूंदी। त पोइ थ्रेशोल्ड खां फ्रीक्वेंसी छा हूंदी बाबा? घटि हूंदी। त पोइ उहो इलेक्ट्रॉन माना काइनेटिक एनर्जी मूव न कंदो हूंदो न। हमेशह ज़रूरी आहे त फ्रीक्वेंसी कंहिंखां वधीक हुजे या कंहिंजे बराबरि हुजे थ्रेशोल्ड खां, या त उनजे बराबरि हुजे या त उन खां वधीक हुजे। उन खां घटि हूंदी त छा उहो इलेक्ट्रॉन निकिरंदो? छा इलेक्ट्रॉन मूव कंदो? त पोइ उन वटि काइनेटिक एनर्जी केॾां हूंदी। इन करे ग्राफ में छा आहे रिज़ल्ट? ॿुधायो ॿुधायो। थ्रेशोल्ड वधीक या उनजे बराबरि हुजे तॾहिं वरी उन में काइनेटिक एनर्जी हूंदी। इन करे ग्राफ में किथां स्टार्टिंग आहे? हितां? नो, थोरो अॻितां। स्लोप छा खे थो एक्सप्लेन करे? जॾहिं काइनेटिक एनर्जी ऐं फ्रीक्वेंसी जे विच में रिलेशन ईंदो आहे त स्लोप कहिड़े फैक्टर, कहिड़े वैल्यू खे, कहिड़े क्वांटिटी खे शो कंदो आहे? नो, प्लैंक्स कांस्टेंट खे। दिस स्लोप शोज द प्लैंक्स कांस्टेंट। इहो क्वेश्चन अची सघे थो त इहो जेको स्लोप में रिज़ल्ट ईंदी कंहिंजी ईंदी? कंहिंजे विच में ग्राफ आहे? इन्हनि ॿिन्ही जो रेशो वठो, काइनेटिक एनर्जी अपान में फ्रीक्वेंसी इज इक्वल टू प्लैंक्स कांस्टेंट, है ना। काइनेटिक एनर्जी विथ रेस्पेक्ट फ्रीक्वेंसी, काइनेटिक एनर्जी खे छा सां डिवाइड कंदो? छा जो वैल्यू मिली वेंदो? तव्हांखे ख़बर आहे प्लैंक्स कांस्टेंट जो जेको असुल वैल्यू एग्जैक्ट वरितो वियो उहो हिन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे ज़रिए। फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो एप्लीकेशन वॾे में वॾो छा हो? टू डिटरमाइन द मैग्नीट्यूड ऑफ प्लैंक्स कांस्टेंट वैल्यू। यस, ऐं हिन फार्मूले जे ज़रिए प्रूफ थियो। 6.63 × 10⁻³ जूल इंटू सेकेंड किथां आयो? हिन असांजे कॉन्सेप्ट में।